अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 103 ॾिठो त हुन में छा थियो त कमाल खान खे ओठे मारे छॾियो आहे। दोस्तों, पंहिंजो पलांद ऐं पंहिंजे भाउ कुर्बान जो पलांद वठण जे लाइ कमाल खान खे ओठे मारे छॾियो आहे। हाणे ॾिसूं था त कमाल खान बची थो वञे या वरी मरी थो वञे। तव्हांजो छा रायो आहे, यानी तव्हांजो छा अंदाज़ो आहे त कमाल खान बची वेंदो या वरी मरी वेंदो? पंहिंजी राय जो इज़हार कमेंट में ज़रूर ॾींदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन खे खुश रखे, सलामत रखे। जे अगर तव्हां दोस्तन खे वीडियो पसंद आई आहे तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा।